नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त पंहिंजा ॿार सरकारी स्कूलनि में दाख़िल करायो जे हवाले सां तालीम खाते पारां कंडियारो शहर जे मेन प्राइमरी स्कूल कुर्बान अली टांवरी खां प्राइमरी ऐं सेकेंडरी स्कूलनि जे शागिर्दनि ऐं उस्तादनि पारां DEO एलिमेंट्री सेकेंडरी हायर सेकेंडरी नौशरो फिरोज़ रियाज़ अहमद, तालका असिस्टेंट कमिश्नर नईम अहमद सैतो, TO प्राइमरी कंडियारो नज़र हुसैन टांवरी, राना अकबर अली मुराद, रफ़ीक मैसर, अल्ताफ़ शाह, अब्दुल शकूर ॾीपर, अयाज़ अब्बासी, निज़ाम टांवरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी वई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदे नेशनल प्रेस क्लब पहुती, जिते अॻुवाणी ख़िताब कंदे नईम अहमद सैतो, रियाज़ अञण, नज़ीर हुसैन टांवरी चयो है त क़ौमूं तइलीम सां तरक़ी कंदियूं आहिनि, बिना तइलीम जे माण्हू कुझु बि न आहे। हिननि चयो है त सिंध सरकार हर ॿार जे हथ में कलम किताब ॾिसणु चाहे थी। सिंध सरकार तइलीम जी बहितरी लाइ वधि खां वधि कोशिशूं करे रही आहे। हिन वक़्तु सरकारी स्कूलनि में पढ़ंदड़ ॿारनि खे मयारी तइलीम मिली रही आहे। हिननि वालिदीन ते ज़ोर भरियो आहे त हू पंहिंजे ॿारनि खे ख़ानगी स्कूलनि में पढ़ाइण बदिरां सरकारी स्कूलनि में पढ़ाइनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।